पार्लियामेंट हमले केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं पीटीआई अॻवान जी बरियत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस में सदर वफ़ाक़ी वज़ीर खे बरी करार ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कंदा हलूं पिया। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस में सदर वफ़ाक़ी वज़ीर बरी करार ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं पीटीआई अॻवाननि जी बरियत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस में सदर ऐं वफ़ाक़ी वज़ीर खे बरी करार ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस में सदर ऐं वफ़ाक़ी वज़ीर खे बरी करार ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस में सदर ऐं वफ़ाक़ी वज़ीर खे बरी करार ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं पीटीआई अॻवान जी बरियत वारी दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस में सदर ऐं वफ़ाक़ी वज़ीर खे बरी करार ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध न्यूज़ जे ब्यूरो चीफ गौहर कांग्रेस सां। गौहर, तफ़सील ॾिजो। जी, पार्लियामेंट हमला केस में सदर आरिफ अलीम खान, वफ़ाक़ी वज़ीर असद उमर समेत जेके पीटीआई जा अॻवान हुआ उन्हनि खे बरी करार ॾिनो वियो आहे। जॾहिं त अहिड़ो फ़ैसिलो दहशतगर्दी टोड़ अदालत इस्लामाबाद पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। जॾहिं त ॿियनि वफ़ाक़ी वज़ीरनि में परवेज़ खटक, शफ़क़त महमूद, शाह मोहम्मद कुरैशी ऐं जहांगीर तरीन बि आहिनि। जॾहिं त पीटीआई जो सेनेटर एजाज़ चौधरी, सेनेटर सैफुल्लाह न्याज़ी, राजा खुरम नवाज़ भी बरी थिया आहिनि। कुल 82 ॼणा पीटीआई जा रहन आहिनि जिन खे बरी कयो वियो आहे। मथनि इल्ज़ाम हुयो त अपोज़िशन में जॾहिं इहे पीटीआई अॻवान हुआ ऐं कंटेनर ते जेको उन्हनि एहतजाज कयो उन बैदि पार्लियामेंट ते हमिलो कयो वियो, उन बैदि ऐं पीटीवी ते हमलो थियो। अहिड़ो केस दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश थियो ऐं मुख़्तलिफ़ ॿुधणियुनि बैदि उन्हनि फ़ैसिले खे महफ़ूज़ कयो वियो आहे। अॼु दहशतगर्दी टोड़ अदालत इस्लामाबाद पारां फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे ऐं अॻूणे सदर ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि खे दहशतगर्दी जा जेके कालम लागू कया पार्लियामेंट ते हमले केस जो इल्ज़ाम हो उन्हनि खे बरी कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी गौहर इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।